नाज़रीन, अवामी नींद में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे ڀرياسٽي खां ख़बर ॾींदा हलूं त ڀرياسٽي में पाकिस्तान फीडरल यूनियन ऑफ द जर्नलिस्ट सखर ऐं नोशھروفيروزجيعلانيل सॾ ते मीडिया हाउसिस ते पाबंदी, गैर एलानिया सेंसरशिप, वर्करनि जी जबरी बरतरफ़ी, पगारूं न मिलण, सहाफ़ियुनि मथां कूड़ा केस दाख़िल करण, हुकूमत पारां सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ समेत सहाफ़ियुनि सां ज़्यादतियुनि ख़िलाफ़ भरिया तालका। यूनियन ऑफ द जर्नलिस्ट पारां ڀرياسٽي प्रेस क्लब खां मेन चौक ताईं रैली कढी ऐं सख़्त एहतजाज कयो। हिन सिलसिले में वधीक तफ़सील ॾिसूं था नदीम अली मंगी जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, यूनियन ऑफ जर्नलिस्ट भिरियासिटी पारा यूनियन ऑफ सखर जे सॾ ते सहाफ़ी एहतजाज कर रहा है। मेन चौक ते भिरियासिटी मेन चौक ते एहतजाज कर रहा है। अचो त इन्हनि सहाफ़ियुनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे। सहाफ़ियुनि ते जेके ज़ुल्म ऐं सतम थी रहिया आहिनि पाकिस्तान में, हिन सिलसिले में असां एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं सॼे सिंध जे सहाफ़ियुनि सां गॾु आहियूं। जेके सहाफ़ियुनि मथां कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि, असांजो मुतालबो आहे त हुन ते कूड़ा केस ख़तमु कया वञनि। शुरू खां वठी असां ते ज़ुल्म कयो वियो आहे। असांजी सहाफ़त खे आज़ादु सहाफ़त जो रुगो नालो ॾिनो वियो आहे, बाक़ी आज़ादु सहाफ़त रही कोन्हे। असां ते कूड़ा केस कया वञनि था, असां ते हमला थियनि था। तालका भिरिया जे जर्नलिस्ट जो अख्तर कुरैशी साहब जे क़यादत में ही जेको आहे एहतजाज कयो वियो आहे। असल में छा आहे त तक़रीबन जेके असांजा सहाफ़ी आहिनि उन्हनि ते तशद्दुद कयो थो वञे, ज़ुल्म कया था वञनि, उन्हनि खे बेगुनाह गिरफ़्तार कयो थो वञे ऐं जेके तक़रीबन आहिनि त मीडिया ते सेंसरशिप लॻाई थी वञे। असां उन जे ख़िलाफ़ु जेको आहे सो हीअ एहतजाज कयो आहे। सहाफ़त आज़ाद जो नालो ॾिनो वियो आहे, पर असां सहाफ़ी आज़ाद न आहियूं। पाकिस्तान जे अंदरि सहाफ़त जेको आहे उहो उनखे आज़ादी न ॾिनी वई आहे। कलम खे जेको आहे रोकियो थो वञे ऐं कलम जेको आहे आज़ादु सहाफ़त, जंहिं मुल्क में सहाफ़त आज़ादु न हूंदी त हुन मुल्क में जेको आहे ज़ुल्म जेका आहे उहो तमामु घणो वधंदो आहे ऐं हिन कलम खे जेको आहे रोकण जी कोशिशि कई पई वञे। असांजो हुकूमत खां इहो मुतालबो आहे त सहाफ़त खे आज़ादु कयो वञे ऐं कलम धणियुनि खे जेको आहे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। कलम धणियुनि जे मथां जेके कूड़ा केस, दहशतगर्दी जा केस ऐं जेके ॿिया केस जेके 780 जा केस जेके दाख़िल करे हुनखे हरासा कयो थो वञे, असांजो हुकूमत खां इहो मुतालबो आहे त इहे फ़ौरन ख़तमु करे सहाफ़ियुनि खे जेको आहे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं उन्हनि खे हिकु आज़ादु हैसियत सां पंहिंजो कमु करणु ॾिनो वञे त जीअं हू पंहिंजे मुल्क जे लाइ ऐं हू जेको सुठो कमु करे सघनि। नाज़रीन, तव्हां हितां जे सहाफ़ियुनि जा वीचार ॿुधायो। हिननि जो इहो चवणो हो त सहाफ़ी जेके आहिनि मज़लूम आवाम जो जेको आवाज़ु अहिवारनि ताईं पुॼाईंदा आहिनि, जॾहिं त सहाफ़ियुनि खे हिरासा करण लाइ हुननि वटां कूड़ा केस दाख़िल कया था वञनि। कैमरामैन अली हैदर कलोर सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ टीवी, भिरियासिटी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।